अज इरादो कयो चो इंशाअल्लाह ताला गफलत में जिंदगी न गुजारी। अदा टीवी ॾिसदे ॾिसदे जो मौत अची वञे त छा ॻाल्हायो नथा। गाना ॿुधदे ॿुधदे मौत अची वञे त छा अल्लाह असांजा मुसलमान भाइर ॾींहुं गाननि जा त शौक़ीन थींदा वञनि। नबी साईं फरमायो जेके गाने ॿुधदे ॿुधदे मौत अची वियो इहो ॼण कुफ्र जी मौत। बचो कुछ रणियो था कयूं त सुकून न आहे, फरात न आहे, छाते रणियो था कयूं त निंड नथी अचे, रणियो था कयूं बीमारियूं नथियूं वञनि, छाते वञनि। सुकून फरात वारी जिंदगी घुरो था त पहिरें नंबर ते नमाज़ जी पाबंदी कयो। अकीमुस सलाह व आतुज़ ज़कात वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। पहले नंबर ते शा नमाज, बे नंबर ते कुरान जी तिलावत। ये ब शयूं पैदा कयो पोइ ॾिसो त तव्हांजी ज़िंदगी में कीअं थी फरत, पोइ ॾिसो त तव्हांजी ज़िंदगी में कीअं थो अल्लाह साईं सुकून पैदा फरमाए। अला बिज़िक्रिल्लाहि तत्मइन्नुल क़ुलूब। अल्लाह जाने तो दिल जो सुकून क्रिकेट में ना है, दिल जो सुकून टीवी वीसीआर में ना है, दिल जो सुकून पैसे में ना है, दिल जो सुकून माल है मिल्कियत में ना है, दिल जो सुकून बंगला ने मालात में ना है, दिल जो सुकून एसी वाले कमरे में ना है, दिल जो सुकून फर्स्ट क्लास बेड में ना है, दिल जो सुकून अल्लाह के जिक्र में आ। अल्लाह जो वडे मावडो जिक्रात नमाज बे नंबर ते रब रहमान जो जिक्रात ही कुरान मजीद आ। रणियो था कयो निंड नथी अचे, छाते निंड ईंदी? सॼी रात टीवी ॾिसी ॾिसी सुम्हंदो, लानत वसाए वसाए सुम्हंदो त काथो निंड अचे। अदा अल्लाह जी लानत में बेचैनी आहे कन सुकून आहे। ॻाल्हायो नथा। हिकिड़ो वीचारो फ़कीर आहे मदरसे बुध जो गाल अखियों वीचारे जूं दाढ़ियूं लगियूं पियूं, दिमाग माऊ, तबीयत वीचारे जी ख़राब नज़र आई। अखियुनि में पानी वेस पोइ ईअं पियो रोए जीअं नंढड़ो ॿार रोईंदो आहे। उस्ताद ये फरमायो साईं मां इलाज कराए कराए थकी पियो आहियां, मूंखे निंड ई नथी अचे। दवायूं डॉक्टर ने अहिड़ियूं अंग्रेज़ियूं आयूं खारायूं जो दिमाग़ हाथों खुश्क थी वियो आहे। साईं महीना थी विया आहिनि, अख भी कान थी मुटिजे, मांखे को वज़ीफ़ो ॾियो। उस्ताद साईं फरमाया था ॿियो कहिड़ो तोखे वज़ीफ़ो ॾियां, जंहिं स्टेज ते तूं वेठो आहे वॾे मां वॾो वज़ीफ़ो आहे नमाज़, वॾे मां वॾो वज़ीफ़ो अल्लाह जे क़ुरान जी मजीद तिलावत। तूं नमाज़ जी पाबंदी कर ऐं रात जो जमल इशा जी नमाज़ पढ़े तो बिस्मिल्लाह करे क़ुरान जी मजीद तिलावत शुरू कर। ऐसी ताईं क़ुरान जी तिलावत बंद न कर जेसी ताईं तोखे निंड न अचे। वो फकीर वीचारो हफ्तो खन वीचारो हफ्ते बाद में मोटिया वॾो हशाश नज़र आयो, पशाश नज़र आयो, और वॾो टाई कंहिं सेहतमंद नज़र आयो। मिठाई जो दॿो भी हथ में अथसि। उस्ताद के फरमाए साईं अहिड़ो तव्हां वज़ीफ़ो ॾिनो, मां त पंहिंजी ज़िंदगी खां बेज़ार थी वियुसि, पर नमाज़ जी पाबंदी कयमि ऐं इशा खां बाद में क़ुरान जी तिलावत शुरू कयमि। साईं जॾहिं पहिरीं रात क़ुरान जी तिलावत शुरू कयमि, टे पारा बि अञा पूरा न कया त निंड पासा वता। साईं बिना देर जे उते जो क़ुरान मजीद बंदि करे पासे ते रखी ईअं जो सुम्ही पियुमि त अहिड़ी निंड वठी वई जो वञी फजर ते वरी मूंखे सुजागी थी आहे।
चई साईं वरी नमाज जी पाबंदी वरी फजर जी नमाज बे पारी वरी टे पारी मगरिब इशा पढ़ी वरी बी रात भी कुरान जी तिलावत कयम अढाई पारन ते न पहुतम निंड जी पासावता वरी सुम्ही पियम एड़ी फरत वारी निंड वठी वई वरी सुबह सा अजी मुके बांगे उठा चई हफ्तो थियो आ फरत वारी निंड नसीब थी आ दिमाग मुजो टाइट थियो आ जिस्म मुजो फर्स्ट क्लास थियो आ तरीक़ अल्लाह ने कुरान में फरमाया अल्लामल कुरान खलक़ल इंसान अल्लमहुल बयान सुभान अल्लाह थकी पियाओ हथ खणाया 2 मिनट वेंदो अटकल छड़ियो जेकने थकी पियाओ तो पाण में वरी इंशाअल्लाह बे के प्रोग्राम में मिलदा वेंदो 5 मिनट तई अल्लाह ने फरमाए फकरउ मा तयस्सर मिनल सुकून के गोलियों दा फरत के गोलियों दा सेहत के वरी नजर टीवी में दिन रात कनन दे रोगी राग ऐं साज ऐं गाना प्यालन अदा इन में बर्बादिया तबाहिया बेचैनिया परेशानिया सेहत ओ सेहत के गोलन वारो भजिए जो मस्जिद में नमाज जा परवाना थियो आफरत के गोलन वारो भजिए जो अल्लाह जे कुरान दी मजीद जेतरी थी लगे वजला लग्यो फरतात नमाज में फरतात अल्लाह जे कुरान मजीद में यही वजह जो असांजा तालिब असांजा उस्ताद मौलवी साहब हाफिज सगोरा बेचारा जाथे जो सुंदा विना न बिस्तरे जी जरूरत पवंदी आ न दिलीअ जी न कंबल जी रुगी चेल सिधी कंदा विना तो गोगरन जा टरका थींदा विना यही वजह जो शायद मौलवी वट मां नथो चवां अमेरिका जे साइंसदान वडो कॉलम लिखियो जैसा पाकिस्तान में आया से घुमण जे लाए सर्वे जे लाए माण्हुनि खे ॾिसण वाइसण जे लाए चई जॾहिं जो असां पहुता पाकिस्तान में त असां जजनि सां बि मिलिया असां वकीलनि सां बि असां गवर्नरनि सां बि असां डॉक्टरनि सां बि मिलियासीं पाकिस्तानी डॉक्टरनि सां असां चई हर माण्हूअ सां मिलिया हर फ़िरक़े वारे सां मिलिया हर ख्याल वारे सां मिलिया पर जेतिरो असां ख़ुशि तालिबन आलमन हाफ़िज़न मस्जिद मदरसन वारनि खे ॾिठोसीं एॾो ख़ुशि असां कंहिंखे कान चइबो असां हैरान थी वियासीं भला इहा कहिड़ी वजह आहे आहिनि बेचारा तालिब आलम हाफ़िज़ सभु ग़रीब मिस्कीन ऐं ख़ुशी ईअं लॻाए पिया ॼण मुल्क जा गवर्नर ई आहिनि को टेंशन ही न थन को गम ही न थन का गणती न थन मदरसन जे उस्तादन को पगार पुछा कई कंहिंजी 5000 कंहिंजी 3000 मस्जिद जे पेशमामन को पुछा कई कंहिंजी 2000 कंहिंजी 3000 खुशे दा शो जैसा सर्च करे करे आखिर इन मंजिल ते पहुता त इन जी वजह अल्लाह साईं जो ही कुरान मजीद इन हाफिज़न के इन आलमन के इन तालिबन के भी टेंशन अचंदा दुनिया जो जामा मसला मसाइल पेश अचंदा और जड़े कुरान दी मजियो लोलियो दादे अंदर टेंशन भी हलिया दा वणन फिक्रात भी खत्म दा थी वणन परेशानियों भी रफे दबे दी वणन बीमारियों में भी सेहत नसीब थी थियन वनो नस्रो मिल कुरान मा व शिफा व रहमतुल लिल मोमिनीन जो असां हैरान थिया त इहो सुकून या रहमत या बरकत या शफा अल्लाह जो कुरान मजीद में जो असां मशीन तैयार कई मां उन्हनि जा लफ़्ज़ थो ॿुधायां असां मशीन तैयार कई
तो ॾिसो कुरान में कीअं सुकून आहे, कीअं फरत आहे, कीअं सेहत आहे। हिंदू बदल में को चढ़ियो आयोसि, उन चढ़े जे दिमाग़ ते उहा मशीन रखीस, वॾी पट हुई चढ़े जे दिमाग़ में, दिमाग़ी हालत उनजी सही न हुई। असां जो तो भला हाणे कुरान जी तिलावत हलाए ॾिसूं था त चढ़े जे दिमाग़ ते छा था असरात पहुचनि, जे असां हैरान थी विया हीअं जो कुरान जी तिलावत हज़रत शेख सऊद शरीम साहब जी तिलावत हलाई, जे असां हैरान थी विया। सुभान अल्लाह, असांजे लबनि चपंदे अल्फाज़ निकिरी आया जीअं जो चढ़े जे कनम ते कुरान जी तिलावत पहुची, बिना देर जे हुन जे दिमाग़ में पट भी ख़त्म भी थी वञे। जेका चढ़ाए हुन जे दिमाग़ में हुई, जेको लड़ो हुन जे चढ़ाए पारो, बिना देर जे उहो भी सेहत में तब्दील पियो थी वञे। जैसा वो समझिया तो बेशक कुरान मजीद में रहमत भी आ, तो कुरान मजीद में सुकून भी आ, तो कुरान अज़ीम में फर्क है। तरी अल्लाह फरमायो क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह से फरमायो त ताजे दिलन जी फरत मुझो कुरान मजीद आ। यही वजह है जो पैसा है, बंगला है, जायूं है, पेजोरा है, लिन क्रूजर है, पर जिंदगी मौसा खफा जो कुरान मजीद के शरीफ में अदा हजार खान बेजारानी केडे पैसे वारो, केडी माल मिल्कियत वारो होयो करन न, शाजे करे बेचारो जिंदगी में बेजार थी, जो पहिरियों घर वारी के पिस्तौल वो पान के ठा कराए दुनिया जे जान हले। ओ मुझा अजीजो, मुझा दोस्तों, यही वजह आज असां नमाज़ छॾे वेठा आहियूं, यही वजह आज असां कुरान मजीद छॾे वेठा आहियूं, जो असां ज़िंदगी में बेज़ार लॻा पिया आहियूं। महिरबानी करे भॼी जो कुरान मजीद खे चिंबड़ी पियो आहे। तस्मू बिल्लाह व मौलाकुम फनिअमल मौला व निअमन नसीर। अज केड़ा केड़ा इरादो था कि घर में नमाज पढ़ाईंदा, हथ मथे खणो मां ॾिसां, जो पाण भी नमाजी थींदा चो इंशाअल्लाह। अज केड़ा केड़ा इरादो था कि रोज कुरान शरीफ जी तिलावत कंदा। हक्का कुरान मजीद जो अल्लज़ीना आतैनाहुमुल किताब यतलूनहु हक्क तिलावती उलाइका युमिनून। हक्का कुरान मजीद जो तां असांजे मथों त इन जी तिलावत क्यों अदा, महीने में ॾींहं घणा ऐं कुरान मजीद जा सिपारा घणा, हिसाब सिधो लॻो पिया। ॿियो न त रोज़ हिकिड़ो सिपारो कुरान जी तिलावत कयो। इहो कुरान मजीद तां असां सां क़ब्र क़यामत में साथ सब मोड़ जा यार तो हे कुरान मजीद तोड़ जो यार तो और हमारे ऐसे तुझो साथ नहीं जैसे तुझे सिसिया में सावा बच्चा ऐसे ही तुझे प्या घुमा जैसी तई तुझे जिस्म में सावा यार दोस्त ऐसे ही तो सांग दोंदा जिस तई तुझे जिस्म में रूहा जने तुझे जिस्म में रूह निकरी वेंदो ई जिस्म तुझो रूह आजो थींदो जनाज़े जी मुर्दे जी सूरत जने वरदो त अल्लाह जाने दो ये पंजा या घरवारी यो अबो ये अम्मा ये बच्चा ये बार सब यही लग जना जल्दी दियो अल्लाह जी अमानत अल्लाह साईं पहुंचायो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अदा को कब्र में असां सां गड हलण जे लाइ तैयार थींदो, ॻाल्हायो नथा, सब भॼी वेंदा आखिर मुज़रो पाणी हारी। पर नबी कुरान मजीद जो परवानो
दुनिया जो जान छड़े जरे कब्र में पहुंच दो मुझे आका साईं मुझे रब साईं फरमायो बिना दे जे कुरान मजीद पांजे आशिक ऐं परवानगी जी भाकुर पाइंदो ऐं चुमियो बोसारी हैरान थी फरमाइंदो मनान तू केराई अबो ना आयो अम्मा मिठी ना आई सोट ना आया दोस्त ना आया बच्चा ना आया जाल ना आई मनान तू केरा कुरान मजीद जवाब में फरमाइंदो न कुरान मजीद अदाड़े यार के भाकुर पाए करन न जो बावफाया बेवफान के चिंबड़िया पिया भगो तो वने पोयो चिंबड़दो तो वने मुखे माफी मुखे हे जो को साईं सुरदो तो जे असा तारी ढुरकदा ता घर में व्यवहार चोले जान दे जोरा और मीन जा बांध दिया कुरान हरीम के दिसी मुंह परे ता क्यों चंदन जे लाइ कुरान मजीद के साथ तैयार ना हो ईमान वारो करो मुखरी ने खाइनो क़यामत जे ॾियारे नबी जाएंगे हिन कुरान मजीद जे लाइ नबी साईं पांजो दंद मुबारक शहीद करायो हिन कुरान मजीद जे करे मुझे आका साईं पांजी चीट मुबारक शहीद कराई हिन कुरान मजीद जे करे मुझे प्यारे साईं ताइब जी भरी बाजार में बेशुमार पत्थर पांजे जिस्म दर्द खान फरमाया हिन कुरान मजीद जे करे अबाने वतन के मुझे प्यारे साईं मुझे आका साईं मुझे सोने साईं छड़ियो हिन कुरान मजीद जे करे जंगे बदर में मुझे प्यारे साईं 14 गुलाम शहीद कराया हिन कुरान हरीम जे करे जंगे में 70 गुलाम शहीद कराया जंहिंमें चाचो अमीर हमदो भी हो रोगी चाचे के शहीद न कयो मुझे प्यारे साईं जे चाचे बेचारे जा चप भी वधाया चाचे साईं जो कनन जो पापियों भी वधी वयो मुझे प्यारे साईं जे चाचे साईं जे सीने मुबारक के चा करे आला है साईं जो बुक्यों भी करी वयो दिल भी करी वई मां कुर्बान वया नबी साईं जे सबर मथा साईं मथो चाचे जी भी फरमायो चाचा तो कुरान जे मथो कुर्बान थी अल्लाह ने तो के अज एडी इज्जत नसीब फरमाई आज जेके भी हो तमे शहीद जान सबनी जो चाचा तो के अल्लाह सरदार बनाए छड़ियो मेहरबानी करे संभालो कदर क्यों कुरान मजीद अज याद क्यों जो इंशाअल्लाह कदर जो बच्चा आल मकबा जो भज भजा लगी पिया सीए जी यारी कतार होडे नौकरी मिलन न थियूं एकड़ा वेठा न बेचारा को छोला तो खपाए कोई जारो बर्फ तो खपाए को दुकान खोली वेठा तडी भी जोर होडे भजिए जो कुरान मजीद दे बजा आलो क्यों बजा हाफिज क्यों ताजी भी जिंदगी थई बोंदी ताजे बच्चन जी भी जिंदगी थई बोंदी ताजे वणन को बाद में जने बच्चा कुरान जो लोलो निदात अल्लाह ताजे बच्चन जे कुरान जी बरकत सा तिलावत जी बरकत सा वड बड़ी रहमत जी बरसात ताजे कब्रन जे मथो वसाई मेहरबानी करे संभालो भजिए जो कुरान मजीद दे नमाज जी पाबंदी करायो घर जगह ता चाहो ता ता पिश्त जावार हकदार चिंबड़ी बो कुरान मजीद के चिंबड़ी बो नमाज के कुरान हरीम जा फरमा बरदार थो नबी साईं जा ताबेदार थो तने अल्लाह ताके पिश्त जो वारिस हकदार बनाइंदो फरमाए दो फी अल्लाह खता सब रब्बिकुमा तुकल्लिबा अल्लाह से सबने की बेस्ट नसीब फरमा रहम फरमा करम फरमा सी भी तमाम गणवा अल्लाह ताला सबन जी हाजिरी मंजूर फरमा मकबूल फरमा सबने के कुरान मजीद जे मथो अमल जी तौफीक नसीब फरमा इलाहुल आलमीन सबने के नबी साईं जो सच्चो आशिक ऐं गुलाम बना इलाहुल आलमीन सबने के सोने साईं जी सही माना में ताबेदारी नसीब फरमा पैरवी नसीब फरमा इलाहुल आलमीन ए तुझे कुरान मजीद जी मोहब्बत में तुझे सोने साईं जे इश्क में ए बेचारा वेठा आहिनि
पलालते अल्लाह से सर्दी जो मौसम एलाउल आलमीन लापरवाह थी करे तुझे कुरान अज़ीम जी मोहब्बत में वेठा रहन अल्लाह से सभिन जो बयान कबूल फरमा एलाउल आलमीन सभिन जी हाज़िरी मंजूर फरमा मकबूल फरमा सभिनी के कुरान मजीद जे मथो अमल जी तौफीक नसीब फरमा जैसी तई दुनिया जे जान में रखें त अल्लाह से मोमिन मुसलमान पक्को करे दुनिया जे जान में रह जाए जडे दुनिया जे जान में घुराए त ईमान वारो मौत शहादत वारो मौत नमाज वारो मौत कुरान दी मजीद तिलावत वारो मौत असां नसीब फरमाए।